मुंहिंजो नालो मुश्ताक राजपर आहे। मां साना जो जनरल सेक्रेटरी आहियां। अॼोके इन मुख़्तसर वीडियो में साना जो जेको कैनेडा जे शहर कैलगरी में 40हों सालियानो कन्वेंशन थी रहियो आहे उनजे बारे में थोड़ी ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऑलरेडी कुछ दोस्तनि वीडियोज़ मोकिलिया आहिनि जेके एडमिंटन मां ऐं कैलगरी मां आहिनि, उहे तव्हां ॾिठा आहिनि। ऐं हिन कन्वेंशन में जंहिंमें हींअर तक़रीबन 450 खां वधीक रजिस्ट्रेशन थी चुकी आहे ऐं जेके बि सेशन्स आहिनि उहे सभु मुकमल थी चुका आहिनि। उन्हनि जी प्लानिंग ऐं स्पीकर्स मोस्टली कंफर्म आहिनि। कुझु स्पीकर्स जे वीज़ा जा इशूज़ आहिनि जंहिंजे करे अञा ताईं कंफर्म न आहे त उहे ईंदा या कोन ईंदा, पर लार्जली कन्वेंशन जेको आहे उनजी तयारी थी चुकी आहे। हमेशह जी आहे साना जो कन्वेंशन जेको आहे उहो 3 ॾींहंनि जो थींदो आहे ऐं हर साल उनजो हिकिड़ो मौज़ू बि रखियो वेंदो आहे त भई थीम छा आहे हिन साल कन्वेंशन छा ते फोकस कंदो। सो हिन दफ़े जेको मौज़ू आहे कन्वेंशन जो उहो आहे दी राइट्स ऑफ इंडिजिनस पीपल। उतां जे असूल कन जेके माण्हू आहिनि इंडिजिनस, उहो कैनेडा जा हुजनि, उड़ीसन जा हुजनि, उन्हनि जा राइट्स कहिड़ा आहिनि, उन्हनि जी राइट्स जी जेका मूवमेंट आहे उहा किथे पहुती आहे, उहा कहिड़े शेप में आहे। सो इहो डिस्कशन आहे। कॉन्फ्रेंस जो मेन सब्जेक्ट जेको आहे उहो आहे। पर ॿियो छा आहे त कैनेडा जेको शहर आहे कैलगरी उनजे आसपास इलाही ख़ूबसूरत कुदरत जा नज़ारा आहिनि, नेचुरल लेक्स आहिनि विद इन द माउंटेन्स, नेशनल पार्क्स आहिनि। सो दोस्तनि जो इलाही ख़्यालु हो त भई जेके माण्हू अचनि था उहे पिकनिक ते बि वञनि। सो हिन दफ़े थोरो कन्वेंशन डिफरेंट आहे इन द सेंस त ॿियो ॾींहुं जेको असां सेशन्स कंदा आहियूं उनजे भेट में ॿिए ॾींहं ते काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे पिकनिक करण वेंदा सॼो ॾींहं ते। पर ऑब्वियसली सभु माण्हू कोन पिया वञनि पिकनिक ते, पोयां काफ़ी माण्हू आहिनि मूं जहिड़ा जेके उते हूंदा ऐं उन लाइ असां वरी होटल जे अंदरि डे लॉन्ग सेशन्स अरेंज कया आहिनि। उहे सेशन्स जेके आहिनि मोस्टली जेके असांजा इशूज़ आहिनि सिंध जा उन्हनि सां रिलेटेड आहिनि। मसलन पहिरियों सेशन असांजो आहे जेको असांजो शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गॾाणी जेको क़तल कयो वियो, मारिजी वियो, उनजी यादि में असां रखियो आहे ऐं जेकी हुनजी मोटरसाइकिल ते लिखियलु हो सरदार माय फुट, दैट इज़ द टाइटल ऑफ आवर पहिरियों सेशन जेको आहे। ऐं उन में हुनजी अमड़ जेका आहे उहा बि असांखे सखर मां जॉइन कंदी ऐं सहाफ़ी इस्लामाबाद मां पंहिंजो हामिद मीर साहब, साईं मुमताज़ बुखारी साहब, काफ़ी ॿिया हसन मुश्तबा न्यूयॉर्क मां अचे थो त उहो बि असांखे उनमें जॉइन कंदो। सो उहो असांजो ॿिए ॾींहं ते हिकिड़ो सेशन आहे। ॿियो सेशन असां हर दफ़े कंदा आहियूं, हिन दफ़े बि करियूं पिया, उहो आहे न्यू इनिशिएटिव्स। कहिड़ा माण्हू जेके हितां वेही करे जिन वटि नवां आइडियाज़ आहिनि, वी कॉल इट न्यू इनिशिएटिव्स, आइडियाज़ फॉर चेंज। त चेंज जे लाइ कहिड़ा आइडियाज़ आहिनि। सो उहो सेशन आहे। इंट्रस्टिंगली असां वटि हींअर 5 स्पीकर्स उन में आहिनि जंहिंमें 5 मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि पंहिंजा आइडियाज़ जेके आहिनि उहे शेयर कंदा कम्यूनिटी सां त हू छा करणु चाहिनि था, कीअं करणु चाहिनि था, एंड हाउ पॉसिबली साना कैन पार्टनर विद देम इन देयर एफर्ट्स। हिकिड़ो उहो ॾाढो इंट्रस्टिंग सेशन आहे। ॿियो हिकिड़ो सेशन असां रखियो आहे रिविज़िटिंग दी सिंध हिस्ट्री नैरेटिव। उहो असां इन करे आम सम्झूं था त भई सिंध जी तारीख़ जे बारे में जेको असांजो नैरेटिव आहे या न आहे, जेको आहे उहो सही आहे या न आहे, उहो फैक्चुअल आहे या फिक्शनल आहे। सो उहो हिकिड़ी इंट्रस्टिंग डिस्कशन आहे, डिबेट आहे जेका असां शुरू करणु चाहियूं था, या एटलीस्ट जेके विद इन साना सिंध जेके अमेरिकन ऐं कैनेडियन सिंधी आहिनि उन्हनि ताईं इहो डिबेट पहुचाइणु चाहियूं था त सिंधी माण्हुनि जो पंहिंजी तारीख़ जे बारे में नुक़्ता नज़र, नैरेटिव, नज़रियो या व्यू छा आहे। सो उन में साईं इनाम शेख हैदराबाद मां, कराची मां आयल आहिनि, ऑलरेडी टोरंटो, उहे असांखे जॉइन कंदा। ॿियो हिते असां वटि मेरीलैंड यूनिवर्सिटी जो प्रोफेसर आहे सुभाष बिजलाणी साहब, उहे उन में स्पीकर आहिनि। ऐं असांजो प्रेसिडेंट डॉक्टर मक़बूल हालेपोटो हिमसेल्फ इज़ अ बिग थिंकर, ही हैज़ अ लॉट ऑफ आइडियाज़ ऑन डिफरेंट इशूज़, बी हिस्ट्री, पॉलिटिक्स। सो असां उनखे बि रिक्वेस्ट कई आहे त उहे पंहिंजा इन मौज़ू ते ख़्यालु पेश कनि। साईं रसूल बख्श पलीजो सिंध जो तमामु वॾो ॾाहो इंटलेक्चुअल पॉलिटिशियन, तोड़े जो हिकिड़ी पार्टी जो सरबराह हुयो, पर जेके हुन किताब लिखिया, जेके हुन जेको फ़िक्र अंगेज़ पंहिंजा ख़्याल पेश कया, उहे आई थिंक हुनजी पार्टी खां इलाही मथां आहिनि। उहे उनजे करे हुनजी वफ़ात त 6 साल पहिरीं थी, पर असांखे महसूसु थियो त भई साना ते हिकिड़ो उहो हुनजो ड्यू आहे, कर्ज़ु आहे पलीअ साहिब जो, त असां पलीअ साहिब खे यादि कयूं। ऐं हुनजी 6वीं वर्सी जे मौक़े ते असां हिकिड़ो सेशन रखियो आहे रिमेंबरिंग रसूल बख्श पलीजो ऑन हिज 6th एनिवर्सरी। सो उन में काफ़ी सारा पलीअ साहिब जा दोस्त आहिनि जेके ॻाल्हाईंदा, उन जा साथी इंक्लूडिंग मां, छाकाणि मुंहिंजी पार्टी में डिवोर्स रहियो आहियां। सो आई विल बी ऑल्सो टॉकिंग अबाउट माई इम्प्रेशन्स, ऑब्ज़र्वेशन्स एंड एक्सपीरियंसिस विद पलीओ साहब। नूरनिसा गांगरो हुन में आहे, हुनजो ॿियो पुराणो दोस्त साईं मज़हर मेमण उते ई रहंदो आहे एडमिंटन में, उहो आहे। नूरनिसा गांगरो आहे, डॉक्टर एजाज़ तुर्क आहे, डॉक्टर मिठल वकासी आहे।
ऐं साईं जामी चांडियो साहब असांखे हैदराबाद में जॉइन कंदा। सो ये मुख़्तलिफ़ सेशन्स आहिनि। म्यूज़िक भी हिन दफ़े असां तमामु सुठो अरेंज कयो आहे। जतन उदासी जेको आहे इलाही मशहूरु आहे सिंधी कम्यूनिटी में, नॉर्थ अमेरिका में। सो लास्ट ईयर भी आयो शिकागो में, ऐं हिन साल उहे अचनि पिया। अनीना फिदा, शी इज़ अ ब्रिलियंट म्यूज़िशियन, मूं उनजा काफ़ी गीत ॿुधा आहिनि। पहिरियों दफ़ो आहे उहो साना में अचे पई। ऐं ॿियो असांजो पंहिंजो सलमान इकबाल जेको रहंदो त टोरंटो में आहे। सो लास्ट ईयर बि शिकागो में आयो, हिन साल बि उहो अचे पियो असां वटि। ऐं गॾोगॾु हिकिड़ी सिंधी औरत आहे इंडिया जी, पूजा मोटवाणी। उहा सिंधी फैशन खे शोकेस कंदी आहे। हाणे ताज़ो ई उनजो लॉस एंजलिस में शोज़, दुबई में शोज़ करे चुकी आहे। असां उनखे बि असां इनवाइट कयो आहे। शी इज़ कमिंग ऐं शी विल बी शोकेसिंग सिंधी फैशन। त जेको सिंधी स्टाइल में कपिड़ा आहिनि जीअं असां पायूं था, उनखे कीअं शोकेस कजे। ऐं हुनजा मॉडल्स मोस्टली लोकल वॉलंटियर्स आहिनि, एडमिंटन मां ऐं कैलगरी मां। सो दैट इज़ ऑल्सो इंट्रस्टिंग थिंग। ऐं सपना भावनाणी जेका असांजी फिल्म मेकर आहे, जंहिं फिल्म ठाही सिंधुस्तान, उहा अचे पई असांजे कन्वेंशन में पहिरियों दफ़ो। पाण बि ॾाढी ख़ुशि आहे, असां बि इलाही एक्साइटेड आहियूं त शी इज़ कमिंग। ऐं उनजी फिल्म जी स्क्रीनिंग थींदी, ऐं उनखां पोइ उनजी फिल्म जे बारे में उन सां डायलॉग थींदो, जेको असांजो दोस्त सुहेल अंसारी उनखे मॉडरेट कंदो। जेको मेन सेशन आहे उन में असां वटि ज़ुल्फ़कार ख्वाजा स्पीकर आहे, इनाम शेख स्पीकर आहे, ऐं कुझु कैनेडियन जेके आहिनि नेटिव ट्राइब्स या रिप्रेज़ेंटेटिव्स, उहे बि ॻाल्हाईंदा इंडिजिनस राइट्स ते। सो इहो कन्वेंशन आहे। ऐं एवॉर्ड्स बि काफ़ी माण्हुनि खे ॾियूं पिया, 4-5 त लाइफ टाइम अचीव एवॉर्ड ॾियूं पिया। उनखां अलावा ॿिनि माण्हुनि जो जेको कम्यूनिटी वर्क आहे, कम्यूनिटी सर्विसिस आहिनि, उहे असां बि उन्हनि खे रिकग्नाइज़ करण जे लाइ उन्हनि खे एवॉर्ड ॾियूं पिया। सो इहो थुले लेखे ओवरव्यू आहे साना जे कन्वेंशन जो। ऐं असांजी जेका मीडिया कमेटी जी टीम आहे, उहा कन्वेंशन खे लाइव कंदी। तव्हां उहो कन्वेंशन फेसबुक ते, यूट्यूब ते, तव्हांजे पंहिंजे इंस्टाग्राम ते, टिकटॉक ते, इवन ट्विटर ते बि तव्हां असांजो उहो सेशन जेके समूरा सेशन्स जेके आहिनि उहे लाइव ॾिसी सघो था। सो उमेद त जेके दोस्त ईंदा उन्हनि खे सुठो मज़ो ईंदो। कचहरियूं थींदियूं, 3-4 ॾींहं हाल अहवाल थींदा, सिंधी कलाम, गीत, डांस सभई, ऐं उन सां गॾोगॾु इंटेलेक्चुअल डिस्कोर्स, एक्सचेंज ऑफ आइडियाज़ जेको असां कंदा आहियूं हर साल साना जे कन्वेंशन में, हिन साल बि जेको आहे सो कंदासीं। सो आई एज अ जनरल सेक्रेटरी ऑफ साना लुकिंग फॉरवर्ड टू ऑल ऑफ यू in Calgary, and we'll welcome you, we'll be waiting for you, and lot of delicious food. उते जेको इंटरेस्टिंगली को शेफ आहे उहो बि जेको सो इंडियन आहे, so he's making lot of tasty food for us. So looking forward to see you all in Calgary from June 28th, July 1st. Thank you.